मंज़ूर मेंगल साहब जो तकरीर कई हिकिड़ो पठाण हुयो तमामु वॾी नमाज़ पढ़ी सफ़ा को बुज़ुर्ग थी वियो नफ़लियूं तमामु घणी तिलावत हुन सम्झो त हाणे जेको आहे मां सफ़ा पको जेको आहे बुज़ुर्ग थी वियो आहे पोइ फजर में दुआ कई या अल्लाह नबियुनि खे बि तूं आज़मायो आहे पर थोरो मूंखे बि जेको आहे आज़मा साईं ॻाल्हि कहिड़ी पियो करे अलाह नबियुनि खे बि तूं जेको आहे पंहिंजे प्यारनि खे आज़मायो आहे पर थोरो जेको आहे मूंखे बि आज़मा चई इहा दुआ जेको आहे फजर में घुरी करे हिन खां बाद आमीन चई साईं इन हज़रत जो जेको आहे फजर नमाज़ खां जो पेशाब बंदि थी वियो ज़ोर नमाज़ जो टाइम थी वियो अची साईं दाऊं डॉक्टर गॾु कयईं तमामु घणो कुझु कयईं हज़रत साईं पेशाब खुले ई न साईं टेपरी नमाज़ जो टाइम अची वियो साईं फजर वारो पेशाब बंदि हुजे टेपरी ताईं खुले बि न इंसानु मरंदो न ऐं इहा तमामु वॾी ॾुखी हिकिड़ी जेको आहे मर्ज़ु आहे उहो साईं पेशाब बंदि थी वियो इन खां बाद में जॾहिं टेपरी नमाज़ जो टाइम थियो या अल्लाह चई या अल्लाह मां त तौबा कयमि मुंहिंजे पीउ बि जेको आहे उहो तौबा कई मूंखे आज़मा या अल्लाह न हाणे कहिड़ी ॻाल्हि कयईं या अल्लाह थोरो मूंखे बि आज़मा साईं असांजे मथां तकलीफ़ में हे आज़माइश अलाह खां न घुरो हरू भरू जेको आहे पंहिंजे मथां जेकी आहे मुसीबत अलाह खां न घुरो पर हुन जेको आहे टेपरी नमाज़ में जेको आहे नमाज़ पढ़ी करे या अल्लाह मुंहिंजे पीउ तौबा कई मुंहिंजे ॾाॾे बि जेको आहे तौबा कई मुंहिंजो बसि जेको हाणे पेशाब जेको खुली वञे इन टेपरी नमाज़ खां बाद में हुन बुज़ुर्ग जो पेशाब खुली वियो त आज़माइश जेकी आहे उहा अलाह खां बंदो न घुरे हरू भरू न घुरे त या अल्लाह जेको आहे पैसा या अल्लाह मूंखे ॾे बि न या अल्लाह मूंखे अञा थोरी तकलीफ़ ॾे